मुंहिंजो नालो आहे मिठू सतरा। मुंहिंजो पुटु रोहिला कॉलोनी चेलार, पाण मेघवार आहियां चेलार जो, रोहिला कॉलोनी जो। ऐं असांजो अर्ज़ु इहा आहे त मूंसां नाइंसाफ़ी ज़ुल्म करण वारा जेको आहिनि नारायण वल्द भूरो सालूराम कॉलोनी आहे, ऐं उहो बि मेघवार आहे, नारायण मेघवार आहे। त साम्हूं जेको असांजो प्लाट आहे, असांजे प्लाट ते कब्ज़ा करे ऐं विकिणण जी कोशिशि करे थो। पाण वटि 5000 फुट ज़मीन पहिरें पई आहे ऐं एतिरी विकिणी बि चुका आहिनि। ऐं उन्हनि वटि जेको बि ॿार हिकिड़ो हिन जो छोकिरो बि आहे गॾु, नंढो छोकिरो आहे, हुनखे मोटरसाइकिल हिन प्लाट विकिणी वठी ॾिनो आहे। चयो त स्कूल जो शागिर्दु आहे त ख़ुदा ने खास्ता सुभाणे कुझु थियो या एक्सीडेंट थी वियो त चवंदा त हिननि मारियो आहे या हीअं कयो आहे। असीं हिन जे करे तव्हांखे इतला अॻु में करे छॾूं था त छो त थी सघे थो त ॿारड़ा आहिनि, हुननि जो हक़ु कोन्हे मोटरसाइकिल हलाइण, स्कूल जो शागिर्दु आहे त हुनखे वठी था ॾियनि। पाण ॿार जेको आहे माइट जे हथ में, माइट पाण जे कॾहिं खारनि पिया थो, पंहिंजो ॾोह कहिड़ो। ऐं उनखां सवाइ इहो प्लाट जेको आहे, ऐं अर्ज़ु थो कयां मुख़्तियार कारके साहिब खे ऐं DC साहिब खे, AC खे। पहिरीं बि मूं दरख़्वास्तां बि ॾिनियूं आहिनि। मुंहिंजो मसइलो इहो अञा ताईं कोन हल थियो आहे। महिरबानी करे मुंहिंजो मसइलो हल करे ॾियो, छो त हीअ जेको प्लाटनि ते कब्ज़ा करे विकिणनि था, ऐं मूं अॼु लाइ रखियो आहे, मूंखे अॼो ई ठाहिणो आहे, विकिणण जी कोशिशि कोन था करियूं। असीं अॼु लाइ रखियो आहे, छो त मूं वटि एतिरी ज़मीन कोन्हे। ऐं मूं हिकिड़ो वालार कई आहे, 15-20 साल पुराणी वालार आहे, अॼु नई वालार कोन्हे। हुन ते कब्ज़ो करे विकिणनि था। हुननि वटि सभु जेको बि आहिनि न, टोटल वटि ई आहे ज़मीन, सभु विकिणनि पिया, कब्ज़ो कनि था, विकिणनि था। तव्हां जेकॾहिं रेवन्यू खाते वारा आहियो, मुख़्तियार कार साहिबु आहियो, AC साहिबु आहियो, DC साहिबु, तव्हां सर ज़मीन ॾिसी सघो था त छा आहे। ऐं हक़ जी ॻाल्हि कयां थो या नाक कयां थो, मुंहिंजे चवण में कुझु थिए न थिए, तव्हां जॾहिं सर ज़मीन ॾिसंदा तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। चए वाक़ई रड़ियूं करे थो त हक़ ते थो करे। ऐं उनखां सवाइ इहो जेको इस्पताल में हिकिड़ो मुलाज़िम माण्हू आहे, स्कूल में मुलाज़िम माण्हू आहे, ड्यूटी करे कोन थो ऐं पघार जूं खणे पियो। पघार चेलार जे इस्पताल अंदरि हिन जी हाज़िरी आहे कोन, 2 साल थिया आहिनि, पघार खणे पियो। हिनखे जेको पघार करण वारा कहिड़ा आहिनि कहिड़ा न आहिनि, असां हिकिड़ो इहो त ऐं तव्हांखे चवां थो ज्ञानचंद वटि रहे थो, हिन जो सालो पघार हू पियो कराए। चाहे हिकिड़ो ड्यूटी कोन थो ॾे, घोसड़ू आहे। ॿियो नंबर ते हुनजो पघार थिए पियो, इहो बि ग़लति आहे। ऐं ॿियो नंबर ते इहो जेको अहिड़ा ग़लति कम हिननि जा आहिनि इस्पताल अंदरि, जेको न अहिड़ा ग़लति कम आहिनि। ॿारड़ी में हिकिड़ो चेलार सां थोरो लॻ में ॻोठ आहे हरियार में, त हिन हिकिड़ी माई सां हिन ग़लति हरकत कई, हुते पादर बि खाधासीं। नारायण त लेडीज़ सां हरकत कई आहे। हिन जो भाउ नंढो आहे, मगो नालो, भूरे जो पुटु, हुन ॿकरियुनि खां बि ज़्यारती कई आहे। ॿिटड़नि जूं ॿकरियूं हुयूं, हुन सां बि ज़्यारती कई आहे। हिननि जा भरणा थिया हुआ। ऐं ॿियो नंबर ते असांजी स्कूल जो हले पियो, रेवन्यू खाते में जेको आहे स्कूल जो प्रॉब्लम हले पियो, स्कूल जो प्लाट हिन कब्ज़ो करे छॾियो आहे। ऐं गली मुख़्तियार कार साहिबु पाण आया हुआ त माप करे विया 40 फुट जी, उहो बि अञा लंघ कोन खुलियो आहे। ऐं अञा ताईं कंडा हुते नाखियल पियो हुजे, रखियल आहिनि, मसइलो उहो बि हल कोन थियो आहे। उनखां पोइ बि सॼे ॻोठ वारनि खे बि तकलीफ़ आहे हिननि मां, छो त रस्तो लंघ बंदि कनि था, कंहिंजो माल मटण ॾियनि ई कोन था। ऐं गाॾी जेकॾहिं को मिटी जी अचे, हुनजी अचणी कोन था ॾियनि। हीअ बदमाशी करे वेठा आहिनि, बदमाश आहिनि। जेकॾहिं केरु अॻिते थिए थो प्लाट में, चए थो जेकॾहिं को बि प्लाट में अॻिते थींदो त आउं हुननि खे मारी ऐं कुतर करे उछलाईंदुसि। ऐं असांजो तव्हां सां मुख़्तियार कार साहिब खे चऊं था ऐं DC साहिब खे चऊं था, असांजो ग़रीब जो अर्ज़ु आहे, मिसकिननि जो, इहो अर्ज़ु ॿुधी असांजो महिरबानी करे जेको असांजो आहे हक़ु, असांखे इंसाफ़ जेको असांजो ॾियरायो।